नासिन हेडलाइन सवाल वाचा कंदासीं। वॾे वज़ीर मादली शाह नबी सैथर पहुची मुल्क जे वॾे पाणी जे मनसूबे जो इफ़्तिताह करे चुको आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। वॾे वज़ीर मादली शाह नबी सैथर पहुची मुल्क जे वॾे पाणी जे मनसूबे जो इफ़्तिताह करे चुको आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त नबी सैथर में तामीर थींदड़ पाणी जो मनसूबो मुल्क जो वॾे में वॾो पाणी मनसूबो आहे जंहिं ते 30 अरब रुपया ख़र्च थींदो। थर कोल वाटर प्रोजेक्ट के सुप्रीडेंट वकार कादरी वॾे वज़ीर के ब्रीफिंग ॾींदे चयो त पाणी मनसूबो 213 एकड़ नबी सैथर 255 एकड़ वेझा थर जे ज़मीन ते तामीर थींदड़ जितां रोज़ानो 45,000 क्यूसेक पाणी निकिरंदो। मनसूबे मां निकिरंदड़ पाणी पाइप ज़रिए थर कोल वेंदो जिते 1650 मेगावोट बिजली पैदा थींदी ऐं मुल्की ख़ज़ाने खे सालियानो 1.25 अरब जी आमदनी थींदी। आगो के पिया कि वॾे वज़ीर मादली शाह नबी सैथर पहुची मुल्क जे वॾे पाणी जे मनसूबे जो इफ़्तिताह करे चुको आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त नबी सैथर में तामीर थींदड़ पाणी जो मनसूबो मुल्क जो वॾे में वॾो पाणी मनसूबो आहे जंहिं ते 30 अरब रुपया ख़र्च थींदो। इन जा वधीक तफ़सीलात कंदासीं सुहेल कुंवर खां। जी सुहेल आगाह कजो। सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अमरकोट ज़िले के तालुके कुंडरी जे ॻोठ नबी सैथर में पहुची मुल्क के वॾे में वॾे जेके पाणी मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। जेके वॾे वज़ीर सिंध जेके वो पाणी मनसूबे जो इफ़्तिताह करण खां पोइ जेके वो प्रोजेक्ट सुप्रीडेंट ऑफ जेके थरकोल जे इंजीनियर वकार कादरी जेके वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर ॿुधायो नबी सैथर में जेके तामीर थींदड़ जो मनसूबो आहे वो 30 अरब रुपये की बजट उन ते ख़र्च थींदी। मनसूबो जेके 213 एकड़ नबी सैथर 200 जेके 55 एकड़ जेके वेझियार थर जी जेके ज़मीन ते पखड़ीला जंहिंमें रोज़ानो जो बुनियाद ते 45,000 जेके क्यूसेक जो पाणी निकिरंदो। पाणी मनसूबो निकिरंदड़ जेको पाणी जेको मनसूबो निकिरंदो जेको थरकोल पाइप ज़रिए वेंदो जिते 1650 जेके मेगावाट जेके बिजली पैदा थींदी ऐं मुल्क की जेके खज़ाने में जेके 1.25 अरब रुपये जी सामने जेके सालियाना आमदनी में जेके इज़ाफ़ो थींदो। तव्हां ॿुधाईंदा आहियूं जेके हीउ जेको प्रोजेक्ट आहे इहो जेके 3 सालनि में मुकमल थींदो। वॾे वज़ीर सिंध जेके वो पाणी मनसूबे जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते जेके वॾे वज़ीर सिंध सां गॾु जेके सूबाई वज़ीर जेके इम्तियाज़ शेख सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर ऐं जेके PPM मेश मालानी फ़कीर शेरमन बिलालानी ऐं PPM बि अमीर अली शाह राणा हमीर सिंह सोडा ऐं ॿिया जेके वो मक़ामी जेके अॻवान गदवा जेके थरकोल जे इंजीनियर वकार कादरी वकार जेके वो वॾे वज़ीर के पाणी मनसूबे बाबति सॼे मनसूबे ब्रीफिंग ॾिनी आहे। वॾे वज़ीर जेके पाणी मिलाए के जेके पाणी मनसूबे इफ़्तिताह करे चुको आहे। हाणे कुझु ई देर में जेको वॾो वज़ीर आहे उहो सजायल पिंडाल के ख़िताब कंदो जिते जेके इलाइक़े जा ऐं वॾे अंग में जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी अॻवान ऐं जेके वो इरीगेशन ऐं आताशी माहिर आहिनि उहो पिंडाल में वेठल। वॾो वज़ीर पाणी मनसूबे जो इफ़्तिताह करण बाद हाणे जेके पिंडाल में पहुचंदो जिते अवामी मिट खे ख़िताब कंदो। जी महिरबानी सुहेल तफ़सीलात जे लाइ।